स्वामी मां शुच है। भगवत गीता जे 18 अध्याय जो यो 66 नंबर श्लोक तहां श्रवण करे रहा हो। इन जी व्याख्या साधक संजीवनी में विस्तार से लिखियल है, जैंजी नंढी पुस्तिका निकतल है। या तहां जरूर पढ़ंदा रहो, कई बार पढ़ो तो तहां के भगवान जे शरणागति जो ज्ञान असां के समझ में इंदो, भाव जगंदो, श्रद्धा जगंदी। हाँ, करिश्मा देवी कृपया कर इसको क्लोज में दिखाइए। हाँ, तो हे जेको शरणागति पुस्तक का यो साधक संजीवनी भगवत गीता जो ही 66 नंबर श्लोक जो जेको वर्णन थियला वो ही है। हाँ ना, ये करण वट मिली वेंदो। ए फिलहाल तो मां यो ही तव्हांखे इन जो विस्तार सां ॿुधायां तो पियो पढ़ी करे। हिंदी में लिखियल आहे, तव्हांखे सरल सिंधी भाषा में इन जो वर्णन श्रवण करण लाइ मिले तो, सो ध्यान ॾेई ॿुधो। ठीक है। तो शरणागति कंहिंखे चइबो आहे, उन जी महिमा छा आहे। भगवान चवनि था सभिनी धर्मनि जो सहारो छॾे हिकु मुंहिंजी शरण में अची वञ, मां तोखे सभिनी पापनि खां मुक्त करे छॾींदुमि। शोक न कर, मां शुच है। ठीक आहे। जंहिं वटि न विद्या आहे, न धन आहे, न कोई सहारो आहे, जंहिंमें न कोई गुण आहे, न वेदन शास्त्रनि जो ज्ञान आहे, जंहिंखे संसार जे माण्हुनि पापी समझी करे छॾे छॾियो आहे। अहिड़ा प्राणी भी जिन शरणागत पालक प्रभुअ जी शरण वठी संत बणिजी विया ऐं मुक्त थी वेंदा आहिनि, उन विश्व विख्यात गुणनि वारे अमल आत्मा यदुनाथ श्री कृष्ण भगवान के मां प्रणाम तो कयां। हाणे ध्यान ॾियो वरी सां, त हिन श्लोक में लिखियल आहे सब धर्मों के आश्रय का त्याग करके, सभिनी धर्मनि जो सहारो छॾे, सर्वधर्मान परित्यज्य। त हिन जो मतलब छा खणंदो तव्हां? भगवान चवनि था सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, कि सभिनी धर्मनि जो सहारो छॾे, यानी धर्म न छॾणा आहिनि, धर्मनि जो सहारो चए तूं। धर्म जेके इन पूजा पाठ दान हवन यज्ञ सेवा करण, इन्हनि जो त्याग न करणो आहे। त धर्म जे निर्णय जो विचार करण, भाई नतीजो छा निकिरंदो इहो सभु छॾियो, फल छॾियो, छा करणो आहे छा न करणो आहे, इन सभिनि खे छॾे करे तूं केवल मुंहिंजी ई शरण में अची वञ। उदाहरण जे तौर ते जीअं अर्जुन सोचे पियो मां युद्ध कंदुमि त फ़ाइदो आहे कि नुक़सान आहे, हिननि खे मां मारींदुमि कि हे मूंखे मारींदा, अरे न मारींदुमि त मूंखे राज ई त न मिलंदो, मारींदुमि त हिननि खे मारे करे खून करे मूंखे राज बि पसंदि न आहे। त व्यक्तिगत निर्णय त उन इहो ई खयो कि मां युद्ध न कंदुमि, बीख वठी करे खाईंदुमि, भले मां भिक्षा वठंदुमि पर युद्ध न कंदुमि। उन जो व्यक्तिगत अकेलो फैसलो तो यो ही हो। लेकिन श्री कृष्ण भगवान समझायो कि केड़ी बढ़िया गाल थी लगे, केर फालतू मारे राज जे लाए या बिना राज जे भी आऊं मांखे कुछ न खपे, मां तो त्याग तो कया, भले मुखे मारे छॾनि, मां शस्त्र रखी तो छॾियां, चवन पिया न 2 अध्याय में। लेकिन श्री कृष्ण भगवान समझायो तो भैया तू छा तो समझे, युद्ध केवल राज लाइ थींदी आहे छा? अरे युद्ध तो धर्म जे लाइ आहे। पापी वधी आहिनि दुर्योधन जहिड़ा, दुशासन जहिड़ा, उनखे न मारींदे पोइ त अञा अधर्म वधी वेंदो। कई वीचारा गरीब, कई निर्दोष मासूम, उन्हनि जो हक़ मारियो वेंदो, उन्हनि जे जान ते खतरो ईंदो। युद्ध इन करे आहे भाई पंहिंजो तूं निजी फ़ाइदो नुक़सान न ॾिस, पंहिंजो धर्म ॾिस। चओ हरे राम। तो खुद भगवान जे शरण थी वञण इहो सभिनी साधननि जो सार आहे। इन में शरणागत भक्त खे पंहिंजे लाइ कुछ भी न करणो आहे। जहिड़ी तरह पतिव्रता स्त्री कोई कम न कंदी आहे, उन लाइ ॿियो कोई कम कोन्हे।
पंहिंजे शरीर जी सार संभाल भी पतीअ जे नाथ ते कंदी आहे। घर कुटुंब शइ पुट धीअ पंहिंजे चवाइण वारे शरीर खे बि पंहिंजो न मञींदी आहे। केरु? पतिव्रता स्त्री पतीअ जो ई मञींदी आहे। मतलब इहो थियो कि जहिड़ी तरह पतिव्रता पतीअ जे भरोसे थी करे पतीअ जे गोत्र में ई पंहिंजो गोत्र मिलाए छॾींदी आहे न। पहिरियों सरनेम ॿी हूंदी आहे न, पोइ वरी सरनेम ॿी थी वेंदी आहे कि न? गोत्र बदिलजी वेंदो आहे, नालो बदिलजी वेंदो आहे, मम्मी पापा भी नवा अची वेंदा आहिनि। त पतिव्रता स्त्री पंहिंजे शरीर जी पालना छाजे करे कंदी आहे? पतीअ जी सेवा जे लाइ। ऐं पतीअ जे घर ते ई रहंदी आहे, पोइ हुनजे दिलि में गहरी ॻाल्हि वेहिजी रहंदी आहे कि हे ई त मुंहिंजो घर आहे, पतीअ जो घर। असली माता पिता वारो घर उन खे पोइ वरी महिमाननि वारो घर नज़र ईंदो आहे। अरे 15 ॾींहं महीनो न मां हफ़्तो वेंदो हा न, पोइ घुमण ई त वेंदी आहे न भाई, भले महीनो वञे त 11 महीना त सावरे में ई रहंदी न। ॾिसो केॾो मान्यताई जो त संबंध आहे इहो, लेकिन केॾो गहरो आहे। गहराईअ सां शादीअ खां पहिरियों जिन जी शादी न थी आहे उन्हनि खे बि पतो आहे कि भाई हीअ प्रथा आहे हा न, उनजे मन में बि ॻाल्हि आहे, हीअं थींदो आहे। त अहिड़ी तरह सां भक्त बि गहराईअ सां भॻवान खे पंहिंजो मञी वठींदो आहे। भॻवान ई मुंहिंजा आहिनि, मां उनजे ई शरण आहे, आख़िर त उहे ई कमु अचणा आहिनि। इहो संसार त बसि व्यवहार जे लाइ आहे, असली त उहे ई आहिनि, हिते बि आहिनि उते बि आहिनि। चओ हरे राम। त अहिड़ी तरह भक्त भी सब कुछ भगवान में मिलाए छॾींदो आहे। जाति गोत्र नाल सब। इन तरह भक्त जेको आहे पतिव्रता स्त्री उन जो उदाहरण ॾिनो अथऊं। उहा जीअं पतीअ खे सभु कुझु अर्पण करे निश्चिंत थी वेंदी आहे, चिंता ख़तमु, निर्भय थी वेंदी आहे, भउ ख़तमु, निशोक कोई शोक न आहे, ऐं निशंक काई शंका न कंदी आहे। चो हरे राम हे हरि। त मतां कोई ईअं सोचे कि सर्वधर्मान परित्यज्य, छजो भैया सब धर्म। छाजी गीता, छाजी गायत्री, छाजी गंगा, छाजी गौ। भगवान त पाण चयो आहे गीता में सब धर्म छॾियो, इहो अर्थ न आहे। चो हरे राम। अर्थ खे पकड़बो आहे। इन जो जवाब आहे कि धर्म जो स्वरूप सां त्याग न करणो आहे। भगवान जी आज्ञा जो पालन करणो आहे। अर्जुन चवनि था करिष्ये वचनम तव। ऐं पंहिंजी मर्जी छॾे करे अर्जुन श्री कृष्ण जे आज्ञा सां युद्ध भी कई आहे, जबकि अर्जुन महाराज जी मर्जी युद्ध न करण जी हुई। रोअन पिया, शरीर साणो थी वियो, मारे शरीर मूंखे निहथो, मां शस्त्र न खणंदुमि, ये अर्जुन जा वचन आहे। लेकिन भगवान चयो त सॼी मन मर्जी फिटी करे युद्ध लाइ तैयार थिया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे जंहिं वर्णन लिखियो आहे, ख़बर तो इन गीता जो 700 श्लोक जो वर्णन उन्हनि लॻभॻि 30 खां 35 सालनि में लिखियो। घणनि सालनि में? 30 खां 35 सालनि में, जेको तव्हां ॿुधी रहिया हो। और सोचो उनजे मन में केॾी ऊंची भावना हुई कि सभिनि जो कल्याण थिए। मता न काई भक्ति जी ॻाल्हि रहिजी वञे, मता न कोई ज्ञान जी कर्म योग जी ॻाल्हि रहिजी वञे, सभिनि जो कल्याण थिए। जेको भी गीता पढ़े बस मुक्ति पाए वठे। एॾी उन्हनि संतनि जी ऊंची भावना। स्वामी राम सुखदास महाराज जन सन्यासी जेके थिया आहिनि, वसियत में लिखी आहे कि मुंहिंजे लायक न कोई मंदिर ठहे, न मुंहिंजी मूर्ति लगे, न कोई मुंहिंजो फोटो खींचे, न कि मुंहिंजे नाले सां कोई वसूली थिए, जाते एडवर्टाइज हले उते मुंहिंजो कोई सत्संग भी न कयो। चओ हरे राम। एॾा उन्हनि जा महान नियम। पेरे न पवाईंदा हुआ, कॾहिं पंहिंजी जयकार न कराईंदा हुआ। कोई चए साईं तव्हांजा दर्शन करण आहियूं, चवंदा न, सूर्य भगवान जा दर्शन कयो, श्री कृष्ण जा दर्शन कयो, पंहिंजे माता पिता जा दर्शन कयो। पंहिंजे लाइ कॾहिं अहिड़ा शब्द इस्तेमाल न कराईंदा। चओ हरे राम। उन्हनि पंहिंजे वचननि में चयो कि असां जॾहिं संन्यास वरितोसीं त 6 भाउर हुयासीं,
ऐं हाणे पतो न आहे घणा भाउर बचिया आहिनि। अहिड़ा वीत राग वैरागी महात्मा संन्यास में थींदो आहे न। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाणे वीचार करणु खपे सभिनी धर्मनि जे त्याग सां छा मतिलबु आहे भाई। त गीता जो पूरो अध्ययन कंदव न त पतो पवंदो कंहिं बि हाल में पंहिंजो फर्ज न छॾणो आहे। कर्तव्य कर्म यानी पंहिंजो फर्ज ड्यूटी। अर्जुन महाराज त युद्ध रूपी कर्तव्य कर्म छॾे भिक्षा पिया घुरण सुठो सम्झनि, भगवान मना कयो। इन करे छा अर्थ आहे कि गीता जे अनुसार सभिनी धर्मनि यानी कर्मनि खे भगवान जे अर्पण करण ही सर्वश्रेष्ठ धर्म आहे। श्री कृष्ण अर्पण मस्तु। जेको भी दान कयो श्री कृष्ण अर्पण। ये न कि 100 रुपयो दान कयो आहे त प्रभु मां त ॿुधो आहे तव्हां 1 पैसा दोगे तो 10 लाख देगा, उन हिसाब सां कैलकुलेटर में हिसाब करे वठो। अॼु मां 100 रुपयो दान कयो आहे, सुभाणे हेतिरा लख मूं वटि पहुचणु खपनि। अहिड़ो हिसाब किताब न रखो भगवान सां, हा न। हिसाब किताब रखंदासीं त ॻोल्हिया न लभंदासीं। कई जन्मनि जा कर्ज़दार आहियूं असां, कई जन्मनि जा अलाए अलाए कहिड़ा कहिड़ा पाप थियल। तंहिंजे करे अदल करे तव्हां जाइ न खाई, फजल करे तव्हां जीवा। सब कुछ श्री कृष्ण अर्पण। शुभ कर्म, शुभ भक्ति, दान, सेवा, उपकार, दया, करुणा मुझो कुछ न है, मेरा मुझ में कुछ नहीं, श्री कृष्ण अर्पण। तू करायो आ या वडाई ॾिनी आ, अभिमान को बचाए जा, उल्टो सावधान। हरे राम। इन करे भाई श्री कृष्ण अर्पण ही सर्वश्रेष्ठ धर्म आ। भगवान जी शरण। हाणे ॾाढी सुंदर घटना था ॿुधाइनि महाभारत जी। अर्जुन भक्त ऐं कर्ण, दानवीर कर्ण, इन जो भयंकर युद्ध पियो हले महाभारत में। इन विच में कर्ण जे रथ जो चक्को धरतीअ में धसजी वियो। ध्यान ॾिजो, धरतीअ में फसी पियो, हेठि धसजी वियो। कर्ण रथ खां हेठि लथो, रथ जे चके खे कढण जी महिनत करण लॻो ऐं भक्त अर्जुन खे चवण लॻो कि जेसि ताईं मां हे चक्र कढी न वठां तेसि ताईं तूं हिते बीह रहो। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। छा चई कर्ण अर्जुन खे? ॿुधाए न माइक में छा चई भाई? चक 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 चक। जय श्री कृष्ण। अरे भाई कर्ण, दानवीर कर्ण अर्जुन खे चवनि था त हे अर्जुन, तू ॾाढो धर्म जो ज्ञाता आहे, शस्त्र ऐं शास्त्र ॿई तोखे ईंदा आहिनि, मूंखे पतो आहे। इन करे धीरज रख, पोइ युद्ध कयूं था। पहिरियों मां हिन रथ जो चक्को कढी वठां, तेसि ताईं तूं बीह रहो। छो? छो जो धर्म युद्ध आहे। तूं रथ ते आहीं, मां रथ खां ख़ाली आहियां, वरी ॿिए कम में लॻल आहियां। अहिड़े समय वीर रथीअ खे छा करणु खपे कि उन ते तीर न हलाए। तूं शस्त्रार्जुन जे समान शस्त्र शास्त्र जो ज्ञाता आहे, धर्म खे सम्झण वारो आहे। इन करे मुंहिंजे मथां तीर न हलाए जा, सावधान। कर्ण जी ॻाल्हि ॿुधी करे अर्जुन धनुष रखी छॾियो। ठीक तो चए? सही तो चए तो न भाई? नथो चए सही? सही तो चए। तेसि ताईं मूंखे धनुष न हलाइणु खपे। हरे राम। हाणे अर्जुन धनुष रखी छॾियो। ध्यान ॾेई ॿुधिजो, ॾाढी मार्मिक ॻाल्हि अथव। कर्ण जी ॻाल्हि ॿुधी करे अर्जुन जीअं धनुष रखियो, तीर नथा हलाइनि, त भगवान श्री कृष्ण चवनि था कर्ण खे, कर्ण
तो जहिड़े पापीअ खे कंहिं बि तरह सां मारे छॾणु धर्म ई आहे, पाप न आहे। तो जहिड़े पापीअ खे कंहिं बि तरह सां मारे छॾणु धर्म ई आहे, पाप न आहे। छो? ॾिसो भाई, मनुस्मृति में लिखियलु आहे, पंहिंजो अनिष्ट करण जे लाइ कोई आतंकवादी अचे थो, पापी अचे थो, जेको परिवार खे मारे छॾे पाण खे, त उनखे बिना वीचार किए मारे छॾिजे, उन में कोई पाप न आहे। पंहिंजे रक्षा जे लाइ तव्हां कंहिं स्वार्थ लाइ उनखे नथा मारियो, पंहिंजे पंहिंजे परिवार जी रक्षा जे लाइ अगरि कोई अची वियो, आतंकवादी अची वियो, मारण थो अचे ऐं तव्हां उनखे मारियो था, त कोई ग़लति न आहे, उहो पाप न आहे, धर्म आहे। छो? हरे राम, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भाई उनखे दोष न लॻंदो आहे। वशिष्ठ योग में लिखियल आहे, आग लॻाइण वारो, जहर ॾियण वारो, हथ में शस्त्र खणी मारण जे लाइ तैयार, धन जो हरण करण वारो, जमीन खसण वारो, स्त्रीअ जो हरण करण वारो, इहे छह ई आतताई अत्याचारी। ध्यानु ॾियो। त हाणे कर्ण जेकी ॻाल्हि चई ॿुधण में त ॾाढी बढ़िया पई लॻे, ऐं चई बि सही, लेकिन कर्ण इहो न ॿुधायो कि मां कहिड़ो पाप कयो। तो श्री कृष्ण सर्वांतर्यामी, सब कुछ ॾिसण वारा, उहे चवनि था, कर्ण तो जहिड़े आतताईअ खे कंहिं बि तरह सां मारे छॾणु धर्म आहे, पाप न आहे। छो जो पापीअ जा, आतताईअ जा छह ई लक्षण तो में आहिनि। हाणे हाणे तव्हां छह महारथियुनि मिली करे हिकिड़े योद्धा अभिमन्यु नंढी उमिरि जो उनखे घेरे करे तव्हां मारे छॾियो। महाभारत में प्रसंग ईंदो आहे, अभिमन्यु गर्भ में शस्त्र विद्या सिखी आहे, चक्रव्यूह जो भेदन करण सिखी आहे, और जीअं चक्रव्यूह जो भेदन करे अंदर विया तो उन्हें अकेले अभिमन्यु के छहन वडन बलशाली योद्धाउन मिली करे अकेले के मारियो, उनमें कर्ण भी होया। तो श्री कृष्ण चवन था ओडीमल धर्म काढे वयो जेमल छहन जणन मिली करे अकेले मासूम नंढी उम्र जे किशोर उम्र नवयुवक अभिमन्यु अर्जुन जो सुपुत्र उनखे ता मिली करे मारे छॾियो। कर्ण तोखे ओडीमल धर्म जी याद न आई, ओडीमल शास्त्रनि जी याद न आहे तोखे। हाणे पंहिंजे सिर ते मौत बीठी आहे त तोखे बढ़िया ज्ञान याद अची वियो भाई। चओ हरे राम। हाणे तोखे धर्म जी दुहाई ॾियण सां कोई फ़ाइदो कोन्हे। हा, इहा सौभाग्य जी ॻाल्हि आहे कि हिन समय तोखे धर्म जी ॻाल्हि यादि अची रही आहे, पर जेको माण्हू ख़ुदि धर्म जो पालन नथो करे उनखे धर्म जी दुहाई ॾियण सां कोई अधिकार कोन्हे। ईअं चई करे भगवान अर्जुन खे आज्ञा ॾिनी, हे अर्जुन खण तूं धनुष ऐं हिन खे बाण हलाइण शुरू कर। इन तरह अर्जुन पंहिंजी बुद्धीअ सां धर्म जो फ़ैसिलो करे, हाँ गड़बड़ थी वञे, उन त धनुष रखी छॾियो। श्री कृष्ण भगवान जी आज्ञा सां वो भी सोचण लॻो, पहिरियों त ना करण लॻो। भगवान चई वधीक वीचार न कर, धनुष खण और तीर हलाए, छो जो कर्ण कोई मामूली न हुयो। चओ हरे राम। जहिड़े तहिड़े तीरनि सां शरीर न छॾे सघे। सूर्य पुत्र सूर्य भगवान जे अंश में कर्ण प्रकट थिया, राजा इंद्र जे अंश में अर्जुन प्रकट थिया, देवताउनि जे अंश में पंज पांडव प्रकट थिया, भीमसेन पवन देवता जे अंश में प्रकट थिया। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। बस अर्जुन जी इहा ई त ॻाल्हि आहे कि मन जी मर्जी छॾे हर वचन श्री कृष्ण जो मने, हर वचन। ऐं कई बार फैसलो खणण में अर्जुन जो मत ॿियो हुयो, पर उन पंहिंजे मत खे महत्व न ॾिनई, पंहिंजे वीचार खे छॾे श्री कृष्ण खे गुरु भी बणाई, भगवान भी बणाई, मित्र सखा भी बणाई, संबंधित आहिनि ऐं उन जे वचन जो पालन कई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वाकई
भगवान जे मथों फैसलो छॾी त छा गजब जो भगवान धर्म जो निर्णय भी कयो। अर्जुन जे मन में ॾाढो शक हो कि असांजे लाइ युद्ध करण सही आ ग़लति आ। अरे असां युद्ध था कयूं, कुटुंब जो नाश थी वेंदो, परिवार बर्बाद थी वेंदो, अरे 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 अनर्थ परंपरा थींदी, गड़बड़ थी वेंदी। ओ हो छा कजे, छा न करणु खपे, धर्म छा आहे, अधर्म छा आहे। श्री कृष्ण चवनि था अर्जुन तूं छाजे करे तो इन पछड़े में पए। अरे तूं छाजे करे तो फैसला करें भाई, सब मुंहिंजे मथों छॾे छॾ। सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, कि मुंहिंजी अनन्य शरणागति वठ। अनन्य यानी अन्य छॾे छॾ, केवल मुंहिंजी शरणागति। सॼी दुनिया हिक तरफ़ थी वञे पर तूं मुंहिंजो ई सहारो वठ। इहा आहे अनन्य शरणागति। गीता में अर्जुन पंहिंजे भलाई जे साधन जे विषय में कई तरह जा सवाल श्री कृष्ण सां कया। भगवान भी सटीक जवाब ॾिना। उहे पंहिंजा सभु साधन थींदे भी गीता जे अध्ययन खे पढ़ो त साफ़ ॻाल्हि नज़र थी अचे कि सभिनी साधननि जो सार शिरोमणि, सभिनि खां वॾो सहारो भगवान जी शरणागति, अनन्य शरणागति। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे ध्यान जो जेकी गीता तव्हां ॿुधी वरिती आहे कि शरणागति जी काथे काथे महिमा आई आहे। ॾिसो भाई, भगवान 7 अध्याय जे 14 श्लोक में चवनि था ये माया ॾाढी कठिन आहे, लेकिन कठिन माया खे भी, दुस्तर माया खे सरलता सां अगरि पार पवणो अथव, हा त कहिड़ो साधन आहे। श्री कृष्ण चवनि था अनन्य शरणागति। भयंकर माया, मम माया दुरत्यया, साफ था चवनि श्री कृष्ण। लेकिन अगर पार पहुणो अथव त मुंहिंजी अनन्य शरणागति वठो। ठीक आहे। 8 अध्याय जे 14 श्लोक में भगवान चवनि था अनन्य चेता सततम योमा स्मृति नित्यश, जेको निरंतर निरंतर लगातार लगातार मूं श्री कृष्ण के याद कंदो रहंदो, उनखे मां जल्दी मिली वेंदुमि और सरलता सां मिली वेंदुमि। वधीक उनखे पापड़ बेलणा न पवंदा, वधीक उनखे भटकणो न पवंदो, परेशान न थियणो पवंदो। हरे राम हे हरि। जागो था न भाई, झूठो ईंदो अथव केॾी महिल ज्ञान मिल, हा न, कथा मिल अखियूं खुली वेंदियूं आहिनि, वरी ज्ञान में धीरे धीरे। सावधान रहो भाई। हाँ समय आए, बाबा जन भी ना आया न, पानी वाले बाबा जी अची आए, मस्त कथाऊं ॿुधाईंदो, तव्हांखे अमृत पीआरींदो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान अॻिते चवनि था 8 अध्याय जे 22 श्लोक में भगवान जी प्राप्ति त अनन्य भक्ति सां थींदी आहे। 9 अध्याय जो 22 श्लोक अनन्य भक्तन जो योगक्षेम यानी जिम्मेदारी मां खणंदो आहियां। जेके निरंतर मुंहिंजी भक्ति कंदा आहिनि उन्हनि जी जिम्मेदारी, रिस्पॉन्सिबिलिटी मुंहिंजी आहे। केर था चवनि? श्री कृष्ण। चओ हरे राम। या तो LIC थींदी आहे न, LIK, लाइफ इंश्योर्ड बाय श्री कृष्ण। गारंटी भगवान जी आहे न भाई। जीवन के पहले भी, जीवन के साथ भी, जीवन के बाद भी, पूरी फुल इंश्योरेंस। और कमाल जी ॻाल्हि आहे, 5 पैसा भी जमा न करना पवनि। हाँ चओ हरे राम हे हरे। या भगवान जी कंपनी तो LIC कंपनी, 5 की भी न ॾियो और सब कुछ खणी वञो। अरे भगवान के भी ख़रीदे वठो, प्रेम में उहे भी विकामजी वञनि। भेड़ी प्रेम मजूरी मांगे, भगवान केवल प्रेम घुरंदा आहिनि। दुनिया जी कोई कंपनी आए, भाई असां वटि पैसा कोन्हनि, करोड़ जी पॉलिसी करणी आहे, तव्हां सां प्यार कंदासीं, ॾाढो सुख दुख में साथ ॾींदासीं। जॾहिं चवंदो असां तव्हां वटि अची वेंदासीं चांहि पीअण, भोजन करणु। कॾहिं तव्हां असां वटि चांहि पी वञिजो, हाल चाल वठंदासीं रोज़ तव्हां खां। बसि 1 करोड़ जी पॉलिसी करे छॾियो। अहिड़ा धिका ॾेई बजाए कढनि असांखे,
चो हरे राम। अरे जाते पैसो खपे ते प्रेम जी गालियूं तो करे। हाँ दिमाग फिरियो अथई, ये छाजा प्रेम प्यार तो ॾेखारे, निकिर हितो पैसा थी त ॻाल्हाए। तीअं श्री कृष्ण चवनि था तूं मूंखे छा थो पैसा ॾेखारे, छाजी धन दौलत दान धर्म तो ॾेखारे मूर्ख, ये सभु त मां ई तव्हांखे ॾिनो आहे, प्रेम अथई त ॻाल्हाए, न त निकिर हितो। भगवान वटि उल्टी पॉलिसी, त उते पैसा न हलंदा आहिनि, उते प्रेम हलंदो आहे। जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। चओ हरे राम हरे कृष्ण ओम राधे श्याम ओम सीताराम। केॾी ॻाल्हियूं ॿुधायूं भगवान पूरी गीता में। सतो रजो तमो, हाणे तव्हां 18 अध्याय में विस्तार सां ॿुधो। इन्हनि टिनी गुणनि जे पार थियणो अथव, पार हा थियणो आहे। कीअं थियूं? अनन्य भक्ति। 14:26 इन तरह अनन्य भक्ति जी महिमा गाए करे भगवान पूरी गीता जो सार था ॿुधाइनि। 18:66 मां में कम शरणम व्रज, केवल मुंहिंजी शरण में अच। ईअं न हिकु मुंहिंजी शरण वरी हेॾे बि वरी होॾे बि फलाणे बि, पूरब दिशा में पूरब दास, पश्चिम में पश्चिम दास, ईअं न। बस माखे ही सर्वस्व मन, मानो सब है राम के नाते। हरे राम। मन सां बुद्धि सां भगवान जी शरणागति सां स्वीकार कयूं। भगवान जी शरण में अची वञूं, उते जाते काल जी भी दाल न गरंदी आहे। हा न भाई? चओ हरे राम। अच्छा प्रभु तव्हांजे शरण अची आसीं, अनन्य भाव सां शरण आयासीं, पोइ छा थींदो? अहम त्वा सर्व पापे भ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। अरे तुझा सब अपराध मां क्षमा कंदुमि, और तू शोक न कजा, चिंता न कजा। हाणे ते कोई मञी तो सके कि भगवान कृष्ण जे सामूं अर्जुन जेकी युद्ध को पाप थियण जी ॻाल्हि चई। पहिरियों गीता में शायदि तव्हांखे यादि हुजे कि हे कृष्ण असां युद्ध कंदासीं, कई वीचारा मारिजी वेंदा, स्त्रियूं वीचारी रहिजी वेंदियूं, ॿार रहिजी वेंदा, वर्ण संकर संतान थींदी, ये सभु ॻाल्हियूं अर्जुन चयूं हुयूं पहिरियों। त इन्हनि पापनि खां छुटकारो ॾियण जी लालच भगवान ॾिनी आहे, प्रलोभन। इहा ॻाल्हि त सम्झ में नथी अचे। अर्जुन त भगवान जे शरण थी आहे त हुन जा पाप बची कीअं था सघनि? छो जो सन्मुख होए जीव मोहे जबही, जन्म कोटि अगनासे तबही। जीअं कोई भगवान जी शरण ईंदो आहे हुन जा सभु पाप नाश थी वेंदा आहिनि। चओ हरे राम। पोइ वरी काॾों पाप बचा, ध्यानु ॾियो त उन जे लाइ लालच बचे नथी कि शरणागत थियण खां पहिरियों भगवान चवनि, पोइ कीअं था चवनि मां सभिनी पापनि खां तोखे मुक्त कंदुमि। इन जो अर्थ इहो आहे कि जॾहिं तूं सभिनी धर्मनि जो सहारो छॾे करे मुंहिंजे शरण में अची वए, शरण वठण खां पोइ बि तुंहिंजो स्वभाव न बदिलजियो आहे, वृत्ति न बदिलजी आहे, आचरण न बदिलजियो आहे, कोई फ़र्क़ु न पियो आहे, उन्हनि में सुधार बि न थियो आहे, अञा तोखे भगवान जे प्रेम प्रभुअ जे दर्शन जी प्राप्ति न थी आहे, पाण में अञा योग्यता नज़र नथी अचे, अधिकार नज़र नथो अचे, बल नज़र नथो अचे, निर्बलता लॻूं, तॾहिं बि तोखे चिंता करण जी ज़रूरत न आहे, न भउ करण जी ज़रूरत आहे। सम्झो था? ॾिसो कई बार असांखे लॻंदो आहे अरे 10 साल थी विया सत्संग कंदे, 17 साल थी विया सत्संग कंदे, अञा ताईं भगवान जो दर्शन न थियो। हा न? उहो सभिनि खे न लॻंदो हूंदो, जेके थोरो वीचार कंदा उन्हनि खे लॻंदो जिंदगी गुज़री वई, अरे दर्शन त छॾियो, प्रेम बि न आयो, प्रेम त छॾियो, भक्ति बि न आई, भक्ति त छॾियो, असांजो स्वभाव ई न बदिलजियो, उहे दुर्गुण लॻल पिया आहिनि, उहो ई लोभ, क्रोध, कपट, बेईमानी, छल, उहो ई आलस, तमस, प्रमाद, निंड, मोह। लॻंदो आहे न लॻंदो आहे? जेके कुछ साल भजन सत्संग करे चुका आहिनि उन्हनि खे ज़रूर इहो लॻण ई खपे। पहुची वञे कोई ब्रह्मज्ञानी ठही वञे त अलॻि ॻाल्हि आहे, पर जेको न पहुतो आहे उनखे महसूसु थियणु खपे, चाहे साल भरी छो न कयो हुजे उन सत्संग, 6 महीना ई कयो हुजे, 3 महीना ई कयो हुजे, उनखे वीचार खणणु खपे
3 महीननि मूंखे छा मिलियो आहे, मां काथे पहुतो आहियां, मुंहिंजी यात्रा केतिरी थी आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। हेॾे लॻायो न कुर्सी लॻायो न बाबा जन लाइ। हा हेठि छो था विहारो, सट वट उभरी वञनि त वरी कुर्सीअ ते विहार। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। केॾी प्यारी ॻाल्हि आहे, ॾिसो संतन ॿुधाई आहे असांजे दिलि जी ॻाल्हि। त भॻवान चवनि था अगरि तूं पूरी तरह मुंहिंजे शरण थी वए त तूं इन जी बि चिंता न कर। हाणे ॾिसो सोचो केॾी वॾी ॻाल्हि आहे कि एॾा साल थी विया असांखे कुझु न मिलियो, त चवनि था तुंहिंजी शरणागति पक्की आहे कि न, पहिरियों इहो ॾिस। तूं पूरो पक्को भरोसो खणी करे मुंहिंजी शरण थियो आहे कि न। शरण थियो आहे त पोइ भउ छा जो, पोइ चिंता छा जी। जॾहिं तूं मुंहिंजो सहारो वरितो आहे, मूंखे ठेकेदारी ॾिनी अथई, त चिंता वरी तूं छो थो करे ॿुधाए। नंढे ॿार चई छॾी मूंखे बुख लॻी आहे, जॾहिं माता चई छॾियो रोटी ठाहिण मुंहिंजो कमु आहे पुटु, तूं वेही रहो बसि मां तोखे रोटी खाराईंदुमि। पोइ ॿार चिंता करे कीअं खाराईंदी, कीअं भाॼी कटींदी, अटो कीअं ॻोथींदी, कीअं फुल्को पचाईंदी, चांवर कीअं चाढ़ींदी। इहो ॿार जो कमु थोरी आहे। उहो त बसि रोए मूंखे बुख लॻी आहे, जल्दी ॾे मूंखे भोजन। त अहिड़ी तरह सां जंहिं सची शरणागति वरिती भॻवान जी, पूरी तरह शरण में अची वियो, पूरो भरोसो भॻवान जो आहे, उनजी फिकर ख़तमु। ॾिसो 1 मिंट में चिंता ख़तमु, 1 मिंट में भउ ख़तमु, 1 मिंट में शंका ख़तमु। पोइ ॿिली न अचे शेर अची वञे हुते। हाँ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ये हिकिड़े महात्मा जे आश्रम में ॿिली हली ईंदी, वो संतन चऊं परेशान थी करे सत्संग में उनखे ॿधी रखियो। वो जेकी संगत अचे ॾिसे ॿिली ॿधल आहे। समय गुजरियो, ॿिली हली वई पंहिंजे लोक में। पोइ चयूं अरे तुंहिंजो नियम आहे, हिकिड़ी ॿिली ॿधी रखबी आहे तॾहिं सत्संग हलंदो आहे। ॿिली त आहे कोन, अची वठी अचो, पैसा ॾेई वठी अचो, पकड़े अचो। ॿिली हुजणी खपे ऐं हुजे बि ॿधल। वो प्रथा हली पई पीढ़ी दर पीढ़ी। सत्संग शुरू थिए ॿिली पकड़े अचनि, न हुजे त वञी कंहिं मोहल्ले में खणी अचनि, काॾों बि लड़ाई झगड़ा करे पैसा ॾेई ॿिली खपे ई खपे। और रसीअ सां ॿधनि, सत्संग ई पोइ शुरू कर। कई प्रथाऊं ईअं हली पवंदियूं देखा देखीअ में। चओ हरे राम। त ॾिसो केॾी सुंदर ॻाल्हि आहे कि श्री कृष्ण चवनि था भाई तूं मुंहिंजे शरण अची वई, हा मुंहिंजो सहारो खैन, हा पोइ चिंता तूं छो थो करे, चिंता तूं छो थो करे। हा तो में कमी आहे, तो में भय आहे, तूं बलवान न आहे, तोखे दर्शन न मिलियो आहे, प्रेम न मिलियो आहे, तुंहिंजो सुधार बि न थियो आहे। लेकिन तूं छो तो चिंता करें, छो जो जॾहिं तूं मुंहिंजे अनन्य शरण थी वएं त कमी तुंहिंजी कीअं रही, उन कमी जो सुधार तूं केरु थींदो आहे करण वारो। उन जो सुधार करण तुंहिंजो कमु कीअं थियो भाई। उहा कमी तुंहिंजी न आहे, मुंहिंजी कमी आहे। उन कमीअ खे दूर करण, सुधार करण बि भाई हाणे मुंहिंजो कमु आहे। अचेव थी सम्झ में ॻाल्हि? हा ॿुधायो दिलि जो हाल, नथी अचेव? न त इंग्लिश में शुरू कयूं सत्संग। चओ हरे राम। यानी पूरी तरह अगरि भॻवान जो सहारो खयव त पोइ अभिमान भुलिजी वञो, मांपणो भुलिजी वञो, पोइ चिंता बि छॾियो। शरणागति एॾी आहे, मरण खां पोइ न असांखे निर्भय करे, निश्चिंत करे, हाणे ई निश्चिंत थी वञो। आहा हाणे ई मौज। फिकर फेंक कुएं में, जो होगा सो देखा जाएगा, हम तो तेरे चरणों की शरण में। असां तो तुझी शरण वरती से प्रभु, छाजे करे फिकर क्यों। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ॾिसो भाई भगवान चवनि था अगर तेरे में चिंता भय वहम आदि दोष आ जाएंगे तो तेरे शरणागति में रुकावट हो जाएंगे और सब भार तेरे पर आ जाएगा। शरण होकर अपने सर पे भार लेता है, ये शरणागति में कलंक है। छा था चवनि था तू मुझे शरण थी वे, चिंता तू तो करे, शरण मुंहिंजे आ और भव तू तो करे। तोखे ख़बर कोन थई काल भी मुंहिंजे आज्ञा में हलंदो आ, तू छो तो भव करे।
शरण में मुंहिंजे वेठो आ ऐं गुजरियल ॻाल्हियुनि जो शोक तो करे। शरण में मुंहिंजे वेठो आ ऐं तूं वेठो शंकाऊं तो करे, डाउट तो करे, ईअं थींदो कि न थींदो, ईअं थींदो कि न थींदो। अरे पागल, चिंता तो तूं तो करे, कलंक तो मुझे मथों तो लगे कि श्री कृष्ण परमात्मा जे शरण थियो, वीचारो केॾो रोए तो चिंता में, ये केॾो भयभीत आ, ये केॾो ड्रिजे तो। चओ हरे राम। त शरण थी करे पंहिंजे मथों सिर ते बोझ खणन, इहो शरणागतीअ में कलंक आ। तव्हांखे कथा ॿुधाई से विभीषण महाराज भगवान राम जी जी शरण थिया। विप्र घोष नाले गांव में गलतीअ सां ब्रह्म हत्या थी वई, ब्राह्मण मारियो पीटियो, मरियो न। राम जी आया बढ़िया पुष्पक विमान में ऐं अची करे राम जी पतो लगाए सभिनी ब्राह्मणनि ॾाढो सत्कार कयो उन्हनि जो। ऐं राम जी चवनि था छा थियो भाई? ब्राह्मण चवनि था हिन ब्राह्मण जी हत्या कई आहे विभीषण, हिननि खे असां ॾाढो मारियो आहे, मरे कोन थो पियो। राम जी चवनि था ब्राह्मणो, हिननि खे मां कल्प तक जी उमिरि ऐं राज ॾिनो आहे, हे कीअं मरंदो? इन खे मारण जी ज़रूरत कहिड़ी आहे? छो जो मुंहिंजो भक्त आहे। अरे त ब्रह्म हत्या जो जेको अपराध आहे उनजो दंड राम जी चवनि था मूंखे भोॻाए। हत्या हिन कई आहे विभीषण महाराज, सजा हिन जी आ, दंड राम जी चवनि था मां भोगींदुमि। ब्राह्मण रोअण लॻा, किरी पिया चरणनि में। प्रभु छा था चओ? भगवान चवनि था दास जे अपराध जी जिम्मेदारी उन जे मालिक ते थींदी आहे। 20 साल जो ॿार कोई अगरि तोड़फोड़ भी करे विझे, नुक़सान करे विझे, त उनखे कोई जेल में नथो विझी सघे, उनजे पीउ खां हरजानो वठंदा आहिनि। नंढो ॿार मान लो वियो पीउ सां गॾु काथे होटल में 4 सामान करे छॾियईं, मिठाई फिटी करे छॾियईं, 1000 रुपए नुक़सान कयईं, त उन ॿार खे मारण जो कोई भी विधान कोन्हे, उनखे कुझु नथा करे सघनि, छो जो 20 साल जो ॿार आहे, 30 साल जो। भरपाई उनजे पीउ खे करणी पवंदी। राम जी चवनि था मुंहिंजे शरण आहे, मुंहिंजो ॿार आहे, मुंहिंजो भक्त आहे, अपराध कयो अथई, सजा मूंखे। ॿुधायो केॾी करुणा आहे, केॾो अपनापन आहे, केॾो भरोसो आहे, केॾी गारंटी आहे। सभु ब्राह्मण भगवान जे चरणनि ते किरी पिया। प्रभु हाणे बसि हिकु ई कृपा कयो, जेकी विभीषण खे शरणागति ॾिनी अथव असांखे बि ॾियो। चओ हरे राम हे हरि। हलो भाई, इस तक यादि रखिजो, ॾाढो महत्वपूर्ण अथव हे सत्संग। ये पुस्तिका मिलंदव करण वटि, सभु वठिजो, सस्ती अथव, 5 रुपए आसपास है न, 5-8 रुपए। हाँ, त ये ज़रूर वठिजो, पढ़जो। जंहिं वटि पैसा न हुजनि त फ्री में सेवा में पाणी आज़ाद पैसा ॾींदो उन्हनि जा, ठीकु आहे। बोल वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गो